अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जखरा जी शाल तुझो कने मदो मसुणा जी तो अची काल नालायक नवाजिया। भलारे बिटतणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 26 जनवरी 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूं माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। कारपोरेट फार्मिंग तहत सिंध जे ज़मीननि ते मुसलसिल कब्ज़ा थी रहिया आहिनि। सागड़ जी सरज़मीन खां वेंदे उमरकोट ताईं को बेड़ो खितो ख़ाली न आहे जिते सरकार सॻोरी कब्ज़े लाइ रिथाऊं न जोड़ियूं हुजनि। हिकिड़े पासे कारुंझर हथनि मां वञे पियो त ॿिए पासे सिंध जूं अनेक ज़मीनूं हाण हथनि मां वञनि पियूं। उमरकोट ज़िले जी 1,90,000 एकड़नि खां बि वधीक ज़मीन खे सिंध सरकार पारां निजी कंपनी खे अलाट करण वारी तजवीज़ ऐं 14,000 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट थी वञण वारे मामले ते थर जे बाशऊर नौजवान थर एक्शन कमेटी क़ाइमु करे सर्वे पिणु कई आहे। सर्वे रिपोर्ट में अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि जंहिंमें ॼाणायो वियो आहे त सरकार पारां ज़मीन कंपनियुनि खे ॾियण वारे फ़ैसिले सां उमरकोट ज़िले जे थर वारनि इलाइक़नि में मजमूई तौर ते थर जे ॻोठ सुमो, समा, धतूरियो, लेलसर, संधलभूं, झालार, लधार, दॿो, वासरबाह, तड़ बांधियो, तरला राहिल, दंबूड़ो, खोखरा पार, जैसलियार, अज़ीज़ाबाद, मही जो तड़, उमैद अली जो तड़, हाशम तड़, बबर जी ढाणी, दोदल जी ढाणी, कामिल जी ढाणी, हुसैन जी ढाणी, मजीद नोड़े जी ढाणी, जलाल जो तड़, इब्राहिम छछर जी ढाणी समेत 50 खां वधीक ॻोठनि में सदियुनि खां आबाद लखें थरवासी न रुॻो हक़ मालिकी खां महरूम थींदा पर उन्हनि खे लॾपराण पिणु करणी पवंदी। उमरकोट ज़िले इंतज़ामिया पारां पिणु 4 फेबरवरी ते उन वक़्त जे मुख़्तियारकार उमरकोट पारां DC उमरकोट ॾांहुं हिकु सर्वे थियल तफ़सीली रिपोर्ट जो लेटर बि उमाणियो वियो हो जंहिंमें थियल सर्वे ऐं ख़ाली पियल अण सर्वे सरकारी ज़मीननि जा तफ़सील शामिल कया विया हुआ। लेटर में 1,90,195 एकड़ ज़मीन एग्रीकल्चर फार्मिंग लाइ मौजूदु हुजण जी तस्दीक पिणु थियल हुई। जारी कयल लेटर में उमरकोट तालुके जे तपे हाजी मियां शाह जी देह खलड़ाई थर, तपो एडिशनल कपलोर जी देह बहड़ाई थर, तपो दीनोर जी देह मोखलबा ऐं तपो बांहारी जी देह छोर थर मां 17,986 एकड़ ज़मीन ऐं तपो दीनोर जी देह होड़ीगो लपलो मां 1,19,209 एकड़ ज़मीन जो जाइज़ो वठी बाज़ाब्ता लेटर जारी कयो वियो हो। जारी कयल लेटर में ॼाणायो वियो त सरकारी ज़मीन जी मुनासिब टुकरनि जी सुञाणप ऐं सिफ़ारिश शेड्यूल में रखियल शर्तनि जे बयान जे तहत ज़मीन लीज़ लाइ तजवीज़ कई वई। जेकॾहिं ज़मीन नीलाम या विकिरो थींदी त मजमूई तौर ते 2,40,000 खां वधीक थर वासियुनि जी आबादी शदीद मुतासिर थींदी, जॾहिं त अहिड़े कंहिं बि फ़ैसिले जे नतीजे में हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल वणनि जो ॿेलो ऐं रेगिस्तानी ऋणपट जेको माहौलियाती तहफ़ुज़ जो ज़ामिन आहे पिणु शदीद ख़तरे हेठि अची सघे थो। रिपोर्ट में चयो वियो आहे त हीउ इलाइक़ो हिकु जाइज़े मूजिबि सालियानो 33 लख टन काठ बरामद करे थो। 5,50,000 चौपायो माल जूं चरागाहूं पिणु हिन फ़ैसिले सां ख़तमु थी वेंदियूं, पर छा कजे हुकूमत इन ते ग़ौर वीचार करण लाइ तयारु ई न आहे। जॾहिं हुकूमत फ़ैसिलो करे छॾे त ज़मीनूं नीलाम करणियूं आहिनि, जॾहिं हुकूमत वटि पहिरियों ऑप्शन ई कारपोरेट फार्मिंग हुजे त पोइ माण्हू मशवरो ॾिए त कहिड़ो ॾिए। इन जे करे
हुकूमत जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे त जीअं हुकूमत अहिड़े कंहिं बि फ़ैसिले ते अमल न करे सघे जेको फ़ैसिलो सिंध वासियुनि लाइ ख़तरा खणी अचे। मक़ामी आबादीअ जी दरबदरी वारो दर्द त पंहिंजी जाइ ते, पर माहौलियाती बिगाड़ जेको पैदा थींदो उनखे भला मुंहुं ॾेई सघिबो। इंसानी ज़िंदगी में माण्हू भले अहमियत न सम्झी सघे, पर जबलनि जी बि पंहिंजी अहमियत आहे त वारिया सां दड़ा बि पंहिंजी अलॻि थलॻि सुञाणप रखनि था। ख़बर न आहे त हुक्मराननि में लालच जी वबा किथां आई आहे जो हुननि जो हिर्स ख़तम ई नथो थिए। केटी भुटो खां वेंदे टंडे अलयार ताईं न ॼाण केतिरियूं ज़मीनूं आहिनि जेके हाणे ज़रदारनि हवाले थी चुकियूं। उहे ज़रदार जिन खे दौलत जी ज़रूरत ई न आहे, उन्हनि वटि एॾी मिल्कियत आहे जो उन्हनि जा नस्ल खाइनि तॾहिं बि न खुटे, पर छा कजे, लालच खे कहिड़े खाते में रखिजे। सिंध वासियुनि खे सिंध बचाइण लाइ मुसलसल जदोजहद करणी पवंदी ऐं जदोजहद जे मैदान में अचणो पवंदो त जीअं सिंध खे बचाए सघिजे, सिंधू दरिया खे बचाए सघिजे ऐं सिंध जे ज़मीननि खे बचाए सघिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अवीं ॼाणूं था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि ऐं जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अवीं हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात पंहिंजे मोबाइल फ़ोन वसीले पिणु ॿुधी सघो था। पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करियो ऐं ॿुधो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात। पाण ॼाणूं था त बदअमनी जी बाह हर शइ खे वकोड़े वई आहे। उते इंसाफ़ ऐं अमन जी ॻाल्हि कजे बि कीअं कजे। कंहिंखे चइजे त तहफ़ुज़ ॾियो जॾहिं तहफ़ुज़ कंदड़ इदारा पाण बि महफ़ूज़ न हुजनि ऐं वक़्त जा हुक्मरान बदअमनी जी पुठिभराई कंदा हुजनि त पोइ माण्हू शिकायत करे त कंहिंसां करे। हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ उहे वापारी जेके सिंध जा असलोका रहवासी आहिनि, उन्हनि खे धाड़ियलनि पारां तंग करण वारनि वाकियुनि जी कहाणी नई त न आहे। भुंग ऐं भते जी रक़म लाइ मुसलसल धमकियूं बि ॾिनियूं वञनि थियूं। काल्ह कंदकोट में बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो। भते जी रक़म न ॾियण तां वापारी अनेश कुमार ते हमिलो कयो वियो। अनेश कुमार ते थियल हमले वारे मामले ते अनिल ठाकुर लिखे थो। कंदकोट में वापारी बिरादरी खे मुसलसल धमकियूं ऐं भतो ॾियण ते मजबूर करण ऐं इनकार करण ते बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणाइण हिकु संगीन सूरतहाल बणिजी वई आहे। वापारी अनेश कुमार ते हमिलो इन ॻाल्हि जो सबूत आहे त बदअमनी पंहिंजी इंतिहा ते पहुची वई आहे, जिते धाड़ियलनि खे कानून जो को ख़ौफ़ न आहे रहियो। अनेश कुमार खे गोलियूं हणी मरणींग हालत में छॾे जवाबदार आसानी सां फ़रार थी विया, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सखर मुंतक़िल कयो वियो। हाणे सवाल इहो आहे त दीवान ऐं ॿियनि वापारियुनि खे पंहिंजे इलाइक़े मां छो हिजरत करणी पए थी। जवाबु वाज़िह आहे, अदम तहफ़ुज़, इंतिज़ामिया जी नाकामी ऐं मुसलसल धमकियूं। कंदकोट जहिड़नि इलाइक़नि में धाड़ियलनि जी गिरफ़्त मज़बूत थी चुकी आहे ऐं वापारी बिरादरी जी ज़िंदगी ऐं कारोबार मुकमिल ख़तरे में आहिनि। वापारी बिरादरी खे इहो यकीन ॾियारणु घुरिजे त हुकूमत उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ संजीदा क़दम खणी रही आहे। जेकॾहिं हालतूं ईअं ई रहियूं त वधीक वापारी पंहिंजा कारोबार बंदि करे ॿियनि महफ़ूज़ इलाइक़नि ॾांहुं हिजरत करण ते मजबूर थी वेंदा। इंतिज़ामिया खे जल्द खां जल्द क़दम खणंदे धाड़ियलनि ख़िलाफ़ सख़्तु ऑपरेशन करणो पवंदो ऐं वापारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ ख़ासि पॉलिसियूं तयारु करणियूं पवंदियूं। कंदकोट में पैदा थियल हालतुनि ते अवाम ऐं मीडिया खे गॾिजी आवाज़ उथारणु घुरिजे त जीअं उन्हनि इलाइक़नि में अमन बहाल थिए ऐं कंहिं बि माण्हू खे
पंहिंजो घर छॾे हिजरत करण ते मजबूर न कयो वञे। हिन वक़्तु सुवाल इहो आहे, इंतिज़ामिया कॾहिं पंहिंजो किरदारु अदा कंदी? नामियारे शाइर आजिज़ हुजण लिखियो, जा लोॾे हिंदोरो ॾिनी माउ लोली, सा दिलि ते लिखियलु आहे जीजल जी ॿोली। सुरनि में सलाड़े सबक ई ॾिनाई, मतां थञ मुंहिंजी ऐं लोली लॼाई। पुठी में न तोखे ॾिसां का बि गोली, अगरि सिंध ते को अचे वक़्तु कोसो, न झुकजां न भॼजां न काइर थीजां पो, मतां तुंहिंजे कुर्तां करे को ठठोली। मूंखे मुंहुं रखी खां सुती खां मिली आ, अमड़ जे मिठिन खां मूं आजिज़ ॿुधी आ, भिटाई जी वाई सचल जी घड़ोली। जा लोॾे हिंदोरो ॾिनी माउ लोली, सा दिलि ते लिखियलु आहे जीजल जी ॿोली। थर में वधी वियल ख़ुदकशी वारनि वाक़िअनि ते नौजवान लेखक लिखराज मेघवाड़ लिखे थो, थर पार जो पथरीलो मैदान, उतां जी सुकल वारी उन मथां ॿुधण लाइ तयारु उमेद जा टुटल वजूद, किन अंदरां जागंदड़ ज़ख़्मनि जो अहसासु ॾियारीनि था। जिते चंड मथां वसंदड़ थदड़ी रोशनी बि बेदर्द लॻंदी हुजे, उते माण्हू जी दिलि में उमेद कीअं बचे? थर पार जेको कंहिं ज़माने में सकाफ़त सादगी ऐं रूहानी सग जो निशान हो, अॼु ख़ामोशी में दफ़न थियल आहूं बणिजी वियो आहे। ग़रीब जा माण्हू जेके सदियुनि खां महरूमी जी क़ैद में बंदि आहिनि, उन लाइ ज़िंदगी फ़क़्ति हिकु मैदान जंग आहे, जिते हू बिना कंहिं हथियार जे विढ़ंदा रहिया आहिनि। समाज उन्हनि लाइ इंसानियत खां आरी कानून बणायो आहे, जिते उन्हनि खे हक़नि खां महरूम, तालीम खां दूर ऐं भलाई खां नाउमेद रखियो वञे थो। संदन ज़िंदगी ॻणती जी ख़ाक थी वञे थी, जेका हर नए सुबुह सां गॾु वधीक संगीन थींदी वञे थी। सहरा थर में माण्हुनि जा क़दम ख़ुदकशी ॾांहुं वञनि था, जिते दर्द जो हिकु तवील सिलसिलो ख़तमु थियण जो आस थिए थो। ॿार जवान ऐं पोढ़ा सभु हिकु जहिड़ी मायूसी जो शिकार आहिनि। औरतूं जिन जे अखियुनि में कंहिं दौर में ख़्वाब हुआ, अॼु उन्हनि अखियुनि मां उमेद जो साॻो वहंदो नज़र अचे थो। ज़हनी सिहत लाइ का मदद न हुजणु, उहो सिराज जे बंधड़नि वांगुरु माण्हू जे अंदर खे भेटे छॾींदो आहे। ज़हन में हज़ारें सुवाल, पर कंहिं वटि को बि जवाबु न हुजणु। उहे अंदरूनी ज़ख़्म ॾिसी नथा सघजनि, पर हर सुबुह हर राति उहे माण्हू उन्हनि ज़ख़्मनि सां पाण खे विहण लाइ मजबूर कनि था। हुकूमत ऐं समाज जो फ़र्ज़ु आहे त हू हर शख़्स जी दिलि में ज़िंदगी लाइ उमेद जो दर खोले, पर हिते उन दरी खे बंदि कयो वियो आहे, जंहिंजूं ओझरियूं खाज लाइ आहिनि, पर ॿिए तरफ़ माण्हुनि जा लाश अण सिधा हंडायूं बणिजी पिया आहिनि। जॾहिं ज़िंदगी ॻरीअ बार बणिजी वञे, जॾहिं सपना मिटी सां गॾु दफ़न थियणु लॻनि, ऐं जॾहिं वजूद पंहिंजी हालति खां बेज़ार थी वञे, तॾहिं माण्हू ख़ुदकशी जहिड़ो इंतिहा पसंदाणो क़दम खणण ते मजबूर थी वञे थो। थर पारकर जे भाड़ियल कचनि घरनि, सुकल चपनि ऐं आलूदा खूहनि में उहे उमेदूं छो भॼी चुकियूं आहिनि? कहिड़ा दिलासा संदन लाइ बचा आहिनि? उहो सवाल हर ज़हन में गूंजे थो, पर जवाबु हिकु ई आहे, ख़ामोश बेवसी। थर पारकर जा माण्हू बारीक खूल में क़ैद नज़र अचनि था, जिते दिमाग़ में बेचैनी जा ॿूर छॾियल आहिनि ऐं दिलि ते कई वज़न मिसल आहिनि। उहे न रुॻो ज़हनी अज़ियतूं सहंदा आहिनि, पर समाज जे ज़ालमाणे नज़रनि ऐं बुत तराशल ज़ंजीरनि जी छिक बर्दाश्त कंदा आहिनि। नफ़्सियाती मसइलनि लाइ के क्लिनिकूं, मुआलजी या मददगार स्कीमूं न हुजनि। कंहिं बि महरूमी जो इख़्तिताम नज़र नथो अचे। धरती जी कंहिं कुंड खां थींदे ॿिए कुंड ताईं सिर्फ़ु हिकु डिघो सुरको गूंजे थो। थर पारकर जो हर माण्हू ज़िंदगी लाइ लूणियल उभ ते दुआ कंदे पाह थिए थो। कुदरती वसीलनि जी खोट ऐं ॾुकार जो मुसलसल हुजूम उन्हनि जे पेरनि में धरती खे टिकण नथो ॾिए। अहिड़ा कहिड़ा मिसाल हूंदा जिते पाणी जे हिकु फुड़े लाइ ज़िंदगियूं झेड़ींदे नज़र ईंदियूं। थर पारकर जो हर माण्हू हिकु दर्द जी कहाणी आहे, हिकु वीराने जी शाइरी जेका समाज जी बेहसी ते सवाल उथारे थी। माण्हू रुअनि था, पर कंहिंजे अखियुनि जो पाणी काफ़ी नाहे हिन बाह खे विसाइण लाइ जेका ॿरी रही आहे। अॼु असांखे अहिड़ो समाज ठाहिणो पवंदो जिते हर माण्हू ख़ुशहाल थी सघे। जेकॾहिं न कयो वियो
त पोइ उन वारी मां अञा घणा सॾ सुझाइबा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक लेखराज मेघवाड़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारो मज़ाहिया शाइर सुमरो सोदाई लिखे थो, चवीं पियो त आहीं तूं जाहिल जॾो करे खीस ख़ाली कयो तो फॾो, खणाए तो बिस्तर पटायो लॾो, खयो नेठि पंहिंजो मुतवरी तॾो, सॼो ई ठहियल कमु तो खारे छॾियो, कसम आ ख़ुदा जो तो मारे छॾियो। भला ध्यानु कहिड़ो मां हाणे धरियां, वञी रोज़ रंधिणे में सुॾका भरियां, परे खां थो ॼण पियो पकोड़ा तरियां, वञा चओ मां काॾे भला छा करियां, धंधो तो चङो आहे सेखारे छॾियो, कसम आ ख़ुदा जो तो मारे छॾियो। मञे नेठि सोदाई थो पंहिंजी हार, मिठा मिल अची लह वरी का संभार, अची भींग कर आहे वेझी पघार, लॻी कर्ज़ वारनि जी वेही हुई कतार, डटा ॾेई सभिनि खे मूं टारे छॾियो, कसम आ ख़ुदा जो तो मारे छॾियो। यादगिरियुनि जा वर्क वराईंदे गुमनाम हीरा जे उनवान हेठि हुसैन बख़्श थेबो लिखे थो, हिन शख़्स खे सुञाणो, हीअ साईं प्रोफेसर मोहम्मद नवाज़ खोसो आहे, चाचे मरहूम जान मोहम्मद खोसो जो फर्ज़ंद, जेको जेकमाबाद ठुल्ल पासे जो वॾो ज़िमीदार हो। इंतिहाई रज ऐं राजायतो मुड़ुस, उन जी तरबियत हुनखे सफ़ा सोन करे छॾियो हो, सिधो सादो सचार। हिकिड़ी इलेक्शन में खोसनि जे सरदार जे साम्हूं सरकी बीठल हो। उन दौरान इलेक्शन वर्क ते खोसनि जो सरदार पंहिंजे हिमायती वॾेरनि रईसनि जे वॾे मेड़ सां चाचे जान मोहम्मद वटि आयो। चाचे साईं सिंध जे रिवायतनि मुताबिक़ संदन जोॻो आदर भाव कयो। ख़ुशि ख़ैर आफ़ियत सलाम खां पोइ ख़बरनि जो दौरु हलियो। सरदार साहिबु चयो, मां तव्हां जो बलोच भाउ इलेक्शन में बीठो आहियां, साम्हूं सरकी बीठल आहे। उहो ॿुधंदे ई साईं मोहम्मद नवाज़ खोसो उथी बीठो, चयाईं, सरदार साहिबु तॾहिं जो ख़्यालु अथमि, उन करे इज़त एतिराम सां तव्हीं छा जा बलोच आहियो। जेको बलोचिस्तान में रहे थो उहो बलोच आहे, जेको पीढ़ियुनि खां सिंध में रहे थो उहो सिंधी आहे। तव्हां बि पीढ़ियुनि खां रहो सिंध में, ज़मीनूं महल बंगला सिंध में, तव्हांखे इज़त मान मर्तबो सिंध ॾिनो, सो कीअं पिया बलोच सॾायो। खोसो असांजी सुञाणप जी ज़ात आहे, असीं सभु सिंधी आहियूं। सरदार ओॾी महिल उतां उथी हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ ठुल्ल ॻोठ में उताक ते चाचो जान मोहम्मद मिलियो। वाक़ियो ताज़ो हो, ॿुधायाई आवाज़ में लर्ज़िश हुअसि। थोरी देरि खां पोइ छाती वेकिरी करे सिधो थी वेठो, चयाईं, बाक़ी मोहम्मद नवाज़ सचो खरो आहे। सरदारनि खे चयाईं, सच मूंखे मथसि फ़ख़ुरु आहे। उहा उन ज़माने जी आम चवणी हुई त सिंध यूनिवर्सिटी जे अंग्रेज़ी डिपार्टमेंट जी चेयरमैन मैडम खमीसाणी वटां फर्स्ट क्लास में को ख़ुशि नसीब पास थींदो। साईं मोहम्मद नवाज़ उन्हनि ख़ुशि नसीबनि मां हिकु हो। सखर पब्लिक स्कूल में अंग्रेज़ी जी लेक्चरशिप लाइ इश्तिहार जे जवाब में साईं नवाज़ बि दरख़्वास्त मोकिली। इंटरव्यू में प्रिंसिपाल, जेको रिटायर्ड फ़ौजी अमलदार हो, उन इंटरव्यू वठंदे हुन जे कागज़नि ते नज़र विझंदे चयो, मोहम्मद नवाज़ खोसो बलोच आहियो। साईं हिकदमि चयसि, रिकॉर्ड दुरुस्त करियो, आउं सिंधी आहियां, बलोच न आहियां। पर हिते तव्हांजी ज़ात खोसो लिखियलु आहे। खोसो ज़ात सुञाणप अथमि, बाक़ी मां सिंधी आहियां। हुनजी अहल जी कंहिं बि माण्हू दरख़्वास्त न मोकिली हुई। बाद में खेसि प्रिंसिपाल चयो, भला ज़ाहिरी तरह तरमीम करे चओ त पाकिस्तानी आहीं, त आर्डर खणी वञ। साईं इनकार करे उतां छॾे आयो। मूं ॿुधो त साईं कराची में आहे, सो असां ॿिन्ही जे गॾियल दोस्त वटि कराची वियुसि। चयोमांसि त साईं नवाज़ सां मिलणो अथमि। असां वारो गॾियल यार सफ़ा भड़की पियो। चयाईं, कंहिंसां मिलण थो वञे, जेको 17 ग्रेड जी नौकिरी खे लत हणी हाणे फिलाणी टेक्सटाइल फैक्ट्री में मज़दूरी करे गठड़ियूं पियो खणे, छॾीसि करे। चयमि, न यार सां मिलंदुसि। ख़ैर
10 पते ते वञी निकितुसि। घर मां निकितो, कपिड़नि ते दाग, सफ़ा थकल ॾिसे भाकुरे पइजी वियासीं। चयाईं, पकियूं 2 शिफ्टूं लाॻीतो मज़दूरी करे हाणे पहुतो आहियां। कमीशन पास करे ठठे में अंग्रेज़ी जो लेक्चरार थियो। कॉलेज जे नौजवाननि बस कई त शहीद मालिक ख़ुश्क जे तॾे ते हलूं था। साईं बि उन्हनि साण बस में वेठो। कंहिं ज़ात जे खोसे सिपाही आहिस्ते करे खेसि चयो, साईं हिन बस मां लहो, अॻितां पुलिस बीठी आहे, हीअ सभु गिरफ़्तार थींदा। साईं चयसि, तूं बस मां लह, मां पंहिंजे बचनि खे छॾे न लहंदुसि, भले पुलिस गिरफ़्तार करे। थियो बि ईअं, सभु गिरफ़्तार थिया। उन वक़्तु ठठे में हिकिड़ो पंजाबी फ़खरुद्दीन बलोच SSP हो। उन साईं नवाज़ खे लाकअप मां कढाए खेसि पाण वटि घुरायो। चयाईं, साईं वेहो, तव्हां आज़ादु आहियो, चांहि पी था वठो। ॻाल्हि न कंदे चयाईं, साईं तव्हां बि बलोच आहियो, मां बि बलोच आहियां। सफ़ा बंभोर खे बाहि लॻी वई। साईं नवाज़ चयसि, अड़े तूं छाजो बलोच आहीं? तूं पंजाबी आहीं ऐं मां बलोच न आहियां, मां सिंधी आहियां। साईं 11 महीना जेल काटियो, केतिरा साल बेरोज़गार रहियो। सालनि खां पोइ मस हणी खेसि जॉइनिंग ऑर्डर मिलियो। पहिरें ॾींहं खां साईं GM सेठ सां मिली उनजी ॿेड़ी में सवार थियो। अञा ताईं सिंध सेठ जी तस्बीह सुरे पियो। हीअ आहिनि सिंध जा अहिड़ा हीरा जंहिं ते सिंध अमड़ सदाईं फ़ख्रु कंदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन बख़्श थेबे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सियासी, समाजी ऐं अदबी तक़रीबन जो अहवाल अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। सिंधी अदबी संगत शाख पने आकिल जी इलेक्शन। मुश्ताक चाचड़ सेक्रेटरी चूंडिजी वियो। पनवाकिल लाइब्रेरी में ज़िले राब्ता सेक्रेटरी सखर परियल दाए जी निगरानी में इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें चूंड कमेटी जा मेंबर बेख़ुद बलोच ऐं असद चाचड़ पिणु शरीक थिया। गॾियल राय सां सेक्रेटरी मुश्ताक चाचड़, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल गफ़ार थईम, काउंसलर सफ़र कलवड़ो, ख़ज़ांची इमदाद जसकाणी, ऑडिटर ते ताहिर जसकाणी खे चूंडियो वियो। जॾहिं त कारोबारी कमेटीअ जे मेंबर तौरु बेख़ुद बलोच, असद चाचड़, माइल मीर ऐं ॿिया चूंडिया विया। उन मौक़े ते चूंड कमेटी जे चेयरमैन ज़िले सखर जे राब्ता सेक्रेटरी परियल दायो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त आउं उमेदु करियां थो त नई बाडी सिंधी अदब ऐं ॿोली जी तरक़ी लाइ भरपूर सरगर्मियूं जारी रखंदी। हैदराबाद में थींदड़ सिंध समाजी सत वर्कर्स कन्वेंशन ऐं सिंध तालीमी कॉन्फ्रेंस जी तयारी कमेटीअ जी ॿी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी तयारी कमेटीअ जे सरबराह ऐं सत जे चेयरपर्सन नवाज़ निज़ामाणी जी सदारत हेठि सिंध म्यूज़ियम पार्क हैदराबाद में थी गुज़री, जंहिंमें कन्वेंशन ऐं तालीमी कॉन्फ्रेंस जे तयारियुनि जो जाइज़ो वठी अॻिते जी रिथाबंदी कई वई। हिन गॾिजाणी में कमेटी जे सरबराह सिंध समाजी सत जे चेयरपर्सन नवाज़ निज़ामाणी, जॉइंट सेक्रेटरी सैयद अस्मा शाह, नीलोफर भुट्टो, हुसैन सारंग, हैदराबाद डिवीज़न जे ऑर्गेनाइज़र सत्तार सरोही ऐं डिवीज़नी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबर कामरेड फ्याज़ कमराणी शिरकत कई। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त हैदराबाद में थींदड़ सिंध समाजी सत वर्कर्स कन्वेंशन 11 वॻे सुबुह खां 1:30 वॻे मंझंदि ताईं थींदो। कन्वेंशन सत जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वेंदी ऐं जाइज़ो वरितो वेंदो। आइनी कमेटी जूं तयारु कयल आइनी तरमीमूं सुधारा मंज़ूर कया वेंदा। जून 2025 ताईं सरगर्मियुनि जी रिथाबंदी कई वेंदी, जॾहिं त तालीमी कॉन्फ्रेंस 3 वॻे खां शाम 5 वॻे ताईं थींदी। कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ तालीमी माहिर तालीम सां लाॻापियल मौज़ूअनि ते पंहिंजा मकाला पेश कंदा। मकालनि खां पोइ राग रंग जी महफ़िल पिणु थींदी।
कॉन्फ्रेंस जी कार्रवाई सिंध समाजी सत जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सैयदा असमा शाह ऐं हैदराबाद डिवीज़न जो ऑर्गेनाइज़र सतार सरोही सरअंजाम ॾींदा। कॉन्फ्रेंस जी आजियाणी कमेटी में समीना सिंधु, कामरेड फ्याज़ कमराणी ऐं साहिब खाहोड़ी शामिल हूंदा। सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जी हफ़्तेवार दस्तूरी गरजाणी सारंग जो घर ते सीनियर अदीब, शाइर, उस्ताद ऐं बहितरीन मुसवर बरकत नाज़ भयो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें गुल मस्तोई नसरी नज़म, अब्बास सारंग गज़ल ऐं इमरान जमाली मज़मून तनक़ीद लाइ पेश कया। प्रोफेसर अल्ताफ़ गोहर, मोहम्मद हाशिम सागर, फ़कीर शमन अली जोगी, ग़ुलाम हुसैन पेचूहो, राजेश ND कपूर, इमरान जमाली, अब्बास सारंग ऐं गुल मस्तोई पढ़ियल इस्मनि ते इस्लाही तनक़ीद कई ऐं तजवीज़ूं पिणु ॾिनियूं। उनखां अॻु गरजाणी जी शुरूआति शाह जे बैतनि सां कई वई। बैत लतीफ़ जे पारखू, लतीफ़ शनास, सीनियर अदीब, शाइर, दानिश्वर प्रोफेसर साईं अल्ताफ़ गोहर पेचूहो पढ़िया। आख़िर में सदारती ख़िताब कंदे बरकत नाज़ भयो चयो त सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जूं हर हफ़्ते बाक़ाइदगी सां थींदड़ गरजाणियूं घणो कुझु सेखारीनि थियूं। उहो सिखण ऐं सेखारण जो अमल गुज़िरियल 70 सालनि खां जारी आहे ऐं हमेशह जारी रहणु घुरिजे। गरजाणी बाद अवामी शाइर अब्दुल करीम गदाई जी वरसी प्रोग्राम जे तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। महिमाननि जी शिरकत यकीनी बणाइण लाइ प्रोग्राम जी तारीख़ 5 फेबरवरी मुक़ररु कई वई। गरजाणी जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुख़्तलिफ़ तक़रीबन जो अहवाल। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन